फ़क़ीह उम्मत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला मूं अर्ज़ु कयो त सैयदना हसन ऐं हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हुमा जी शान में जेके रिवायतूं आहिनि उन्हनि खे बयानु करण वारा यादि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा आहिनि, उन्हनि खे बयानु करण वारा यादि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घरवारियूं। त केरु थो बयानु फरमाए? सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला बयानु फरमाइनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन अहब्बहुमा फ़क़द अहब्बनी व मन अबग़दहुमा फ़क़द अबग़दनी। जंहिं हसन ऐं हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हुमा सां मोहब्बत कई उन शख़्स ॼण मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत कई। जंहिं शख़्स हसन ऐं हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हुमा सां बुग़्ज़ रखियो, अदावत रखी, नफ़रत रखी, फरमाए ॼण उन शख़्स मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बुग़्ज़ रखियो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहल जन्नह। मुंहिंजो पुटु हसन ऐं हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हुमा जन्नतनि जे नौजवाननि जा सरदार, जन्नतनि जे नौजवाननि जा सरदार हूंदा।